कुछ देर जो वक़्फ़ो वरितो। इन दरमियान में असांजा इंतहाई महिरबान हज़रत साईं कासमी रहमतुल्लाह अलैह जा जानशीन साईं मौलाना मोहम्मद इस्माइल मेमण साहब ऐं उस्तादुल उलमा साईं हज़रत मुफ्ती नज़ीर अहमद साहब इमरानी असांजे दरमियान में तशरीफ़ फरमा थिया। असां संदन थोराइत आहियूं। हाणे आऊं जेके घोट भाइर आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे पंहिंजे निशस्तनि ते वञनि, सॼे ऐं खॿे। स्टेज ते जेके कुर्सियूं लॻियलूं आहिनि उन्हनि ते विहनि। घोट जेतिरा बि अची चुका आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे निशस्तनि ते फ़िलहाल मथे वेही वञनि। पोइ उन्हनि जी तरतीब नंबर वाइज़ उहा असांजी टीम जेका तश्कील ॾिनल आहे उहा तव्हांजा नंबर सेट कंदी। फ़िलहाल तव्हां मजमे मां अवाम मां जुदा थी मथां ई ते अचो। सॼे ऐं खपे कनात सां गॾु जेका लाइन आहे हेठि मथे कुर्सियूं इहे सभु घोटनि जे हिसाब सां रखियलूं आहिनि। वेंदे हिन आख़िरी कुर्सीअ ताईं 5-8 सॼे पासे 5-8 खॿे पासे 130 निशस्तूं इहे घोट भाइरनि जे लाइ मख़सूस थियल आहिनि। तशरीफ़ रखंदा उहे इन्हनि निशस्तनि ते। सन जे शहर खां कई आयल असांजे मुजाहिद साथी मुश्ताक ख़ासकेली साहब पंहिंजे पूरे जथे सां पूरे वफ़द सां तशरीफ़ फरमा थिया आहिनि। असां सभिनी सनाई दोस्तनि खे भलीकार चऊं था। उन में मांझंद बि आहे, उन में आसपास जा ॿिया ॻोठ इलाइक़ा गिरदो नवाब सभिनी खे भलीकार, सभिनी खे जीकार, सभिनी जी महिरबानी, सभिनी जा लख थोरा। साईं गुलहसन बुरफत साहब ऐं ॿिया असांजा संदसि टीम में दोस्त, उनखे गुज़ारिश आहे घोटनि खे तरतीब सां नंबर लिस्ट तव्हांखे ॾियूं था, पर फ़िलहाल जेके मजमे में हुजनि उन्हनि खे स्टेज ते विहारियो।